अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे जलाल जोगीअ जी ज़िंदगीअ जी कहानी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जलाल जोगीअ जो उस्ताद केरु आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जलाल जोगीअ जो उस्ताद मरहूम जलाल चांडियो साहब आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जलाल जोगी काफ़ी सारा एल्बम यकतारे चपड़ीअ ते कया। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जलाल जोगी साहब कहिड़े शहर सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। दोस्तों जलाल जोगी साहब रोड़ी शहर सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। जी दोस्तों, जलाल जोगी हिकु इंटरव्यू दौरान चयो त हूअं त मुंहिंजा सभु कलाम सुठा ऐं तमामु बहितरीनु आहिनि, पर ॿ कलाम आहिनि जेके मूंखे घणा पसंदि आहिनि, उहे मां दिलि सां ॿुधंदो आहियां। दोस्तों जलाल जोगी इंटरव्यू दौरान उन्हनि कलामनि जा ॿोल बि ॿुधाए छॾिया। दोस्तों उन्हनि कलामनि जा ॿोल आहिनि, घर जंहिंजो सड़े तूं पुछ तंहिं खां, ऐं ॿिए कलाम जो ॿोल आहे, मार पवई विछोड़ा कहर पवई विछोड़ा। दोस्तों इहे कलाम जलाल जोगीअ खे घणा ई पसंदि आहिनि। दोस्तों जलाल जोगी जीअं फ़नकार थियो हो, शुरू में त जलाल जोगीअ खे नंढो जलाल चयो वेंदो हुयो। दोस्तों जलाल जोगीअ खे जे अगरि तव्हां पसंदि कंदा आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।